अज साईं हज़रत मोहम्मद छुटल फ़कीर फुलपोटो मस्त रहमतुल्लाह अलैह जो उर्स थियो। साईं जो सालियानी ॿारहो थियो जंहिंमें महबूब मिठड़े जी लख सलवात साईं जन पढ़ाई। अॼो के मौला अॼो के ही लख सलवात जो ऐं जेको साईं जो हे ॿारहो कयो अथऊं अॼो को साईं वारनि जो गुलज़ार अली फुलपोटो साईं ऐं साईं जे भाइरनि भाइटनि जो अॼो को ख़ैर अॼो की ग़ुलामी पंहिंजी बारगाह में ही ख़ैर उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। ओ मुंहिंजा अल्लाह तो के तुंहिंजे महबूब हबीब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो वास्तो थिए। गुलज़ार अली साईं के साईं जे भाइरनि खे भाइटनि खे बचड़नि खे अमड़नि न्याणियुनि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। हिननि जे रोज़ी रिज़्क़ में इज़त में बरकतूं अता फरमा। ओ मौला गुलज़ार अली साईं जा सभई भाइर तुंहिंजे साम आहिनि। हिननि जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। ओ मौला जेके बि फुल पोटरा आहिनि दुआ में शरीक आहिनि सभिनी जा अली अकबर जो वास्तो थी बच्चा घर आबाद फरमा। मोहम्मद पनाह फुलपोटो साईं के अल्लाह यार फुलपोटो साईं के हिन सॼे डामरे खे क़यामत ताईं आबाद फरमा। साईं इम्तियाज़ ॻाढ़ल अली फुलपोटो साईं के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। साईं गुलाम मोहम्मद सियाल साईं जा ओ मौला फ़हीम अहमद लाशारी साईं के सेहत ॾे ऐं सभिनी जा बेड़ा पार फरमा। वॾेरो तारिक भंड साईं के साईं जे अबे अमा खे वॾी हयाती अता फरमा। फ़कीर अरबाब अली साईं के सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। साईं वारनि जो अॼो को ख़ैर सभिनी भाइरनि जो ख़ैर पंहिंजी बारगाह में क़बूलो मंज़ूर फरमा। अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाअत फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। महबूब जी सारी उम्मत खे फ़िरके वारियत खां बचा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।